अचो त हिन वीडियो जे ज़रिए चौथाई विछाव या इंटर क्वार्टाइल रेंज मालूम करण जी कोशिश कयूं। अचो त हिनखे सम्झण जे लाइ हिसाब हल कयूं। हिसाब जे मुताबिक़ ॿारनि जे लंच बॉक्स या खाधे वारे बॉक्स में बिस्किट मौजूदु आहिनि जेके हेठियां नंबरनि में ज़ाहिर आहिनि। नंढ वॾाई जी तरतीब में इन नंबरनि खे लिखणो आहे। उन खां बाद में इंटर क्वार्टाइल रेंज या चौथाई विछाव पाण खे मालूम करणो आहे। अचो त सभ खां पहिरियां पाण इहे जेके बि नंबर मिलियल आहिनि इन्हनि खे नंढ वॾाई जी तरतीब में लिखूं। सो नंढ वॾाई जी तरतीब में लिखण जे लाइ पाण खे सभ खां पहिरियां नंढे नंबर जी ज़रूरत पवंदी। सो नंढो नंबर या नंढो अदद हिन में कहिड़ो आहे? नंढे में नंढो अदद अगरि असां ॾिसूं त 4 आहे। उन खां बाद में ॿियो बि 4 आहे। सो ॿियों दफ़ो बि पाण 4 रखंदासीं। उन 4 खां बाद में पाण खे इन खां वॾो नंबर 5 आहे। 5 पाण वटि कोन्हे पर 6 आहे। सो 6 लिखंदासीं। 6 खां पोइ पाण वटि 7 आहे। सो 7 बि लिखंदासीं। इन खां बाद में पाण वटि 8 कोन्हे 9 कोन्हे पर पोइ बाद में पाण वटि 10 आहे। सो 10 लिखंदासीं। 10 खां पोइ 11 आहे। सो 11 बि लिखंदासीं। इन खां बाद में 12 बि आहे। सो 12 बि लिखंदासीं। उन खां बाद में 13 कोन्हे पर 14 आहे। सो 14 लिखंदासीं। ऐं उन खां बाद में 15 नंबर आहे। सो 15 बि लिखंदासीं। इन सिलसिले में सभ खां पहिरियां पाण खे मीडियन ॻोल्हणो आहे। सो मीडियन खे ॻोल्हण जे लाइ अचो त नंबर ॻणियूं। 1 2 3 4 5 6 7 8 9 9 नंबर 21 आहे। सो पाण खे विचो नंबर ॻोल्हण में आसानी आहे। त 4 सॼे पासे खां नंबर हूंदा ऐं 4 खॿे पासे खां नंबर हूंदा। सो 4 सॼे खां ऐं 4 खॿे खां ॾिसंदासीं त पाण वटि हीउ जेको 10 नंबर आहे इहो मीडियन या मध्यान आहे। इन खां पोइ मीडियन जे सॼे पासे ऐं खॿे पासे जेके बि नंबर आहिनि उन्हनि जा मीडियन वठणा आहिनि। सो खॿे पासे ॾिसूं त ही नंबर मौजूदु आहिनि ऐं जेकॾहिं सॼे पासे ॾिसूं त ही नंबर मौजूदु आहिनि। सो अचो त खॿे पासे खां पाण शुरूआत था कयूं। सो खॿे पासे में जेकॾहिं पाण नंबर ॾिसूं त केतिरा नंबर आहिनि? खॿे पासे में 4 नंबर मौजूदु आहिनि। सो जेकॾहिं 5 हुजनि हा त 2 हेॾां वठी करे विचो नंबर वठूं हा। पर हिते पाण वटि ॿधी अदद आहे। इन जे करे विचनि ॿिनि नंबरनि खे पाण जोड़ करे पोइ ॿिनि सां वंड कंदासीं यानी एवरेज कढंदासीं। सो ही 2 नंबर अहिड़ा आहिनि जंहिंजी पाण खे छा कढणी आहे? एवरेज कढणी आहे। सो जेकॾहिं हिननि जी एवरेज कढूं त पाण एवरेज हिन जी छा थींदी? सो ये ॿई पाण जोड़ कंदासीं। उन खां बाद में ॿिनि सां वंड कंदासीं। सो 4 + 6 बराबरि घणे थी वेंदो? 10 जे। हाणे ॿिनि सां वंड कंदासीं त घणो ईंदो? 5। सो इहो आयो 5। हिन जो मतिलबु इहो थियो त मीडियन जे खॿे पासे खां जेके बि नंबर हुया उन्हनि जो मीडियन केतिरो आहे? उन्हनि जो मीडियन आहे 5। उन खां बाद में ही जेका सॼे पासे वारा नंबर आहिनि इन्हनि जो मीडियन पाण खे ॻोल्हणो आहे। त हिते बि नंबर आहिनि 4। सो 12 ऐं 14 खे पाण खे छा करणो पवंदो? इन्हनि जी एवरेज कढणी पवंदी। सो 12 ऐं 14 जी एवरेज कढूं त इहा तक़रीबन ईंदी पाण वटि 13। सो अचो त करे था ॾिसूं। 12 + 14 इहो बराबरि थी वेंदो 26 जे ऐं 26 खे जेकॾहिं ॿिनि सां पाण वंड कंदासीं त इहो बराबरि छा ॾींदो? 13 जे। सो 13 वरी आहे हितां जी असांजी एवरेज। हाणे पाण हलंदासीं पंहिंजे असली सवाल जी तरफ़ जेको आहे इंटर क्वार्टाइल रेंज जो। सो इंटर क्वार्टाइल रेंज बराबरि छा जी हूंदी आहे? इंटर क्वार्टाइल रेंज बराबरि हूंदी आहे जेको सॼे पासे खां असांखे मीडियन मिलियो उन मां माइनस कंदा आहियूं खॿे पासे वारे मीडियन खे। सो पाण रखंदासीं IQR बराबरि हूंदो आहे छाजे? हाणे सॼे पासे वारो मीडियन 13 ऐं खॿे पासे वारो मीडियन 5। सो 13 मां 5 असां कट कंदासीं त केतिरा बचंदा? 8। सो हिन जो मतिलबु जेको IQR आहे असां वटि केतिरो आहे? 8। इन खां पोइ पाण हिकिड़े ॿिए सवाल जी तरफ़ वधूं था जंहिंमें पाण खे इंटर क्वार्टाइल रेंज मालूम करणी आहे। जेका डेटा पाण खे मिलियल आहे उहा इहा आहे त शेन जेको आहे हिकिड़ो सिंगर आहे हुनजी कलेक्शन जेको आहे उहो हिन तरीक़े सां आहे। पहिरियां 7 गाननि जो हिकु एल्बम अथसि। पोइ 9 गाननि जा 2 एल्बम अथसि। पोइ 10 गाननि जा 3 एल्बम। सो अहिड़े तरीक़े सां सॼा असांखे एल्बम मिलियल आहिनि। सभ खां पहिरियां पाण हिन डेटा खे सही तरीक़े सां लिखंदासीं। सो सभ खां पहिरियां जेको एल्बम अथसि हुन में केतिरा गाना अथसि? हुन में गाना अथसि 7। सो पाण हिते केतिरा लिखंदासीं? 7। उन खां बाद में ॿिया जेके 2 एल्बम अथसि उहे केतिरनि गाननि जा अथसि? 9 गाननि जा। सो पाण हिकिड़ो दफ़ो 9 लिखंदासीं, ॿियो दफ़ो बि 9 लिखंदासीं। सो 9 गाना, ॿिया बि 9 गाना। ऐं उन खां बाद में 3 एल्बम अथसि 10 गाननि जा। सो 10 खे 3 दफ़ा लिखंदासीं 10 10 ऐं 10। उन खां बाद में 11 गाननि जो हिकिड़ो एल्बम अथसि त पोइ 11 गाना थिया। उन खां बाद में 12 गाननि जा 2 एल्बम त 12 2 दफ़ा लिखंदासीं। ऐं उन खां बाद में 14 गाननि जो हिकिड़ो एल्बम अथसि। सो 14 हिकु दफ़ो लिखंदासीं ऐं हे थी वियो 14। सो ही डेटा सॼी जेकी पाण लिखी आहे उहा हिन ग्राफ मां लिखी आहे। हिन ग्राफ में पाण खे ख़बर पइजी थी त पहिरें एल्बम में केतिरा गाना हुया, 2 एल्बम में केतिरा हुया, 3 एल्बम में केतिरा हुया ऐं साॻे तरीक़े सां पाण खे सॼनि एल्बमनि जी ख़बर पइजी वई आहे। सभ खां पहिरियां पाण हाणे मीडियन ॻोल्हींदासीं। त मीडियन खे ॻोल्हण जे लाइ पाण खे नंबर ॻणणा पवंदा। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। सो 10 नंबर आहिनि। हिन जो मतिलबु इहो थियो त ॿधी अदद आहे। सो ॿधी अदद में मीडियन खे ॻोल्हण जे लाइ विचां जेके 2 अदद हूंदा आहिनि उन्हनि जी एवरेज कढणी हूंदी आहे। सो हे विचां 2 अदद आहिनि 10 ऐं 10 इन्हनि जी एवरेज पाण कढंदासीं। छाकाणि त 4 नंबर हेॾां सॼे पासे खां 4 नंबर खॿे पासे खां। जेकॾहिं पाण 2 नंबरनि जी एवरेज कढूं त 10 ऐं 10 थी वेंदा 20। 20 खे 2 सां वंड कंदासीं त जवाबु छा ईंदो? 10। इन जो मतिलबु इहो थियो त पंहिंजो मीडियन जेको आहे उहो केतिरो आहे? मीडियन पंहिंजो केतिरो आहे? मीडियन पंहिंजो आहे 10। केतिरो आहे? 10। जॾहिं पाण खे ॿधी अदद मिलियल हुजे ऐं पाण 2 नंबरनि खे गॾाए करे मीडियन कढूं त पोइ हे जेको पहिरियों नंबर आहे उहो हिननि सॼे नंबरनि वारनि सां गॾु थी वेंदो आहे
ऐं जेको ॿियो नंबर आहे उहो हिन खॿे पासे वारे नंबरनि सां गॾु थी वेंदो आहे। सो जॾहिं हाणे पाण हिननि नंबरनि जो मीडियान कढंदासीं त पोइ हिननि 5 नंबरनि मां कढंदासीं, ऐं जेको ॿियो मीडियान कढंदासीं खॿे पासे वारे नंबरनि मां, त उहो ई 5 नंबर हूंदा जिन मां पाण मीडियान कढंदासीं। हिन नंबर में त पाण खे ॿधी अदद मिलियल आहे, जंहिंजे करे पाण हिकु नंबर सॼे पासे ॿियो नंबर खॿे पासे मिलाए छॾियोसीं। पर जेकॾहिं पाण खे 21 अदद में नंबर मिलियल हूंदा आहिनि त पोइ पाण ईअं न कंदा, पोइ पाण खे मीडियान एग्ज़ैक्ट मिलंदो आहे, जेको विचो नंबर उहो हूंदो आहे, उन खां बाद में खॿे पासे वारनि मां अलॻि कढंदा आहियूं ऐं सॼे पासे वारनि मां अलॻि कढंदा आहियूं। सो जेकॾहिं हिते ॾिसूं त हिते पाण वटि 5 नंबर आहिनि, इन जो मतिलबु त 2 सॼे पासे रखंदासीं, 2 खॿे पासे, त हीउ जेको 9 आहे इहो असांजो मीडियान थी वेंदो। 2 नंबर सॼे ऐं 2 नंबर खॿे पासे मौजूदु अथसि, त इन जो मतिलबु हे जेको विच में 9 मौजूदु आहे इहो छा आहे, मीडियान आहे। सो ही 9 जेको आहे हिन में मीडियान आहे। उन खां बाद में जेकॾहिं पाण हिन पासे हलूं त हिते बि 5 नंबर मौजूदु आहिनि। हीउ जेको 12 आहे इहो विच में आहे, 2 हिन पासे का नंबर अथसि, 2 हिन पासे का नंबर अथसि। सो 12 हिते छा आहे, मीडियान आहे। हाणे जॾहिं पाण IQR मालूम कंदासीं त पाण छा कंदासीं, सॼे पासे में जेको मीडियान मिले जेको 12 आहे उन मां कट कंदासीं, जेको खॿे पासे में मीडियान मिले जेको 9 आहे। सो 12 मां 9 वेंदो त केतिरा बचंदो, 3। सो 3 असांजो IQR आहे। सो पाण हिते छा रखंदासीं, 3।